बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, उम्मीद है तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। अल्लाह पाक खां दुआ आहे करीम रब दामे दरमे करमे सुकने सिर्फ़ और सिर्फ़ पंहिंजो मुताज रखे आमीन सुम आमीन। जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया उन्हनि खे गुज़ारिश आहे त तव्हां जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, त हिन पोस्ट खे जेकॾहिं लाइक ऐं शेयर कंदो त थी सघे थो असांजो आवाज़ु काफ़ी आबादगारनि ताईं पुॼे ऐं असां जेको आहे असां जेका ॻाल्हि करणु चाहियूं था या असां जेको डिस्कशन करणु चाहियूं था त उहो असांजो आबादगारनि ताईं पुॼे। हर तरीक़े हर वारे सां हिन वारे बि असां जेको आहे पंहिंजे लाइव सेशन ते हिकिड़ी इंसानियत ऐं भलाई जी ॻाल्हि कंदासीं इंशा अल्लाह ताला। पोइ जेको मेन टॉपिक हूंदो उन ते पाण डिस्कशन कंदासीं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तव्हांजे पाड़े में या असां सभिनी जे पाड़े में जेकॾहिं को स्कूल आहे, प्राइमरी स्कूल आहे, हाई स्कूल आहे, त कोशिशि कंदा कयो उन स्कूल जे भर जो ख़्यालु कंदा कयो, उन जे भर में किचिरो न उछलाईंदा कयो, उन स्कूल जी सफ़ाई सुथराई जो ख़्यालु कंदा कयो। उते जेकॾहिं को उस्तादु परे खां अचे थो त उन उस्ताद जो ख़्यालु कंदा कयो। उन उस्ताद खे जेकॾहिं मिसाल चांहि जो टाइम आहे, जेके चांहि पीआरे सघो था या थधो पाणी पीआरे सघो था या उन जेको थोरो घणो मसइलो हूंदो आहे त उन जी तव्हां हेल्प कंदा कयो। ऐं उस्ताद हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे, तव्हां उन उस्तादनि जो ऐं तव्हांजे ॻोठ में तव्हांजे पाड़े में स्कूल आहिनि त उन्हनि जो ख़्यालु तव्हां रखंदा कयो। उहे बचा पंहिंजा आहिनि, पंहिंजी सिंध जा बचा आहिनि, उहे पढ़ंदा, अॻिते वधंदा, सिंध जे लाइ इंशा अल्लाह ताला कमु कंदा। ऐं इहो असांजो दरस सबक़ु आहे, इहो असांजो जेको आहे पैगाम आहे। इंसानियत जी असांखे ख़िदमत करणी आहे, इंसानियत जो सोचणो आहे ऐं इंशा अल्लाह ताला ईअं ई पंहिंजे पाड़े जे लाइ, पंहिंजे इलाइक़े, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे जेको आहे आस पास जे शयुनि जो पाण ख़्यालु रखंदासीं। हाणे पाण ॻाल्हाईंदासीं ज़राअत जे बारे में। उमेदु आहे तव्हां असांजी पोस्ट ॾिठी हूंदी, असां तव्हांखे चयो तव्हांजा जेको आहे सवाल जेके हूंदा उन्हनि ते असां ॻाल्हाईंदासीं। अॼु मुंहिंजी तयारी हुई ॻोठ नवाबशाह वञण जी, पर तव्हांखे पहिरियां मां चयो त कोशिशि कंदासीं छंछरु जे ॾींहुं जेको आहे लाइव ईंदासीं, पर इहो सिलसिलो ठाहींदासीं न आस्ते आस्ते, छो जो हींअर मसरूफ़ियात तमामु घणी आहे। सो इरफ़ान अली आहे असां सां। महिरबानी इरफ़ान साईं, तव्हांजी वॾी महिरबानी को तव्हां असांखे कमेंट कयो आहे, थोरो असांखे ॿुधाइजो त असांजो आवाज़ु तव्हां ताईं क्लियर अचे पियो या कोन पियो अचे। काफ़ी दोस्त असांखे ॾिसनि पिया, उन्हनि जी वॾी महिरबानी थींदी जेकॾहिं असांखे केरु दोस्त ॿुधाए। ऐं गुज़ारिश कंदो हलंदुसि त महिरबानी करे असांखे काफ़ी दोस्त ॾिसनि पिया, तव्हां इन पोस्ट खे शेयर कंदो त इहा असां जेको आहे जेको डिस्कशन असांजो हूंदो उहो उनखे असां अॻिते वधाए सघंदासीं ऐं असांजी ॻाल्हि घणनि आबादगारनि ताईं पुॼंदी। महरम अली साईं, महरम अली तव्हांजी वॾी महिरबानी। आमीन साईं, महरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी। साईं यूरिया जा फार्म कॾहिं भरबा? हा, हिकु त हिकिड़ो जेको ट्रेंड हले पियो पंहिंजे सिंध में या पंहिंजे ज़राअत जे माहौल में, त हारी कार्ड ऐं सब्सिडी प्रोग्राम जे लाइ आबादगार ॾाढा परेशान आहिनि। असां सभिनी खे उन्हनि आबादगारनि जो जेको आहे अहसासु आहे। असां चऊं था त गवर्नमेंट जे तरफ़ां जेकॾहिं का सब्सिडी मिले, जेकॾहिं को प्रोग्राम मिले त आबादगारनि खे हिकिड़ो स्मूथली सुहिणे तरीक़े सां ॾिनी वञे, जीअं आबादगार असांजा परेशान न थियनि। ऐं यूरिया जा फार्म कॾहिं भरबा? सर यूरिया जा को फार्म आहिनि कोन। गवर्नमेंट जो प्रोग्राम आयो त जन आबादगारनि खे असां DAP ॾिनो आहे, उन्हनि आबादगारनि जे फील्ड ते विज़िट कंदासीं, DAP जूं रसीद कलेक्ट कंदासीं। जिते बनी आहे, मिसाल हिकिड़ो ॾियूं था, जेकॾहिं हिन जॻह ते मां बीठो आहियां, हितां खां हू लाइव फार्म भरींदा, मिसाल लाइव उन कणिक जे फ़सुल तां फार्म भरींदा। फार्म भरण खां पोइ जेको आहे उहे अपलोड कंदा, पोइ जेको आहे उहो फार्म तव्हांजो मथे वेंदो, पोइ तव्हांजी ईंदी यूरिया जी किस्त। हाणे मसइलो इहो आहे त गवर्नमेंट जा एम्प्लॉइज़ तमामु घटि आहिनि, आबादगार असांजा घणा आहिनि, पोइ लख आहिनि, 4 लख आहिनि, 4,20,000 आहिनि, 4,27,000 आहिनि, 2 लख आहिनि, 3 लख आहिनि, 1 लख आहिनि, 50,000 आहिनि, जेके बि आहिनि। उन्हनि खे छा थींदो त उहे विज़िट करणु वेंदा। हाणे जेकॾहिं 50,000 पूरी सिंध में हुजनि त मां सम्झां थो त एतिरा असांजा एम्प्लॉइज़ आहिनि ई कोन। फील्ड असिस्टेंट घणनि एकड़नि खे विज़िट कंदा? 50 आबादगारनि खे डेली विज़िट कनि, 20 आबादगारनि खे कनि, 10 आबादगारनि खे कनि, इहो हिकिड़ो ॾुखियो प्रोसेस आहे।
पोइ सिंध गवर्नमेंट जी स्ट्रेटेजी का हुजे हा त उहा अहिड़ो तरीक़ेकार रखे हा जो शुरू खां आबादगार खे का परेशानी न थिए, उन्हनि खे ॿुधायो वञे हा त तव्हांखे हिन स्टेप खां पोइ छा करिणो पवंदो। पर अहिड़ो को प्लानिंग हुई कोन। इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स असां वटि कमु करणु जॾहिं ईंदियूं आहिनि त हिकिड़ो प्लान ठाहींदियूं आहिनि, हिकिड़ो पेपर वर्क कंदियूं आहिनि, हिकिड़ियूं ट्रेनिंगूं कराईंदियूं आहिनि, हिकिड़ा तरीक़ेकार उन्हनि जा हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ वञी उहो कमु स्टार्ट कंदा आहिनि। सो बहरहाल असां वटि हिते का प्लानिंग आहे कोन। इहे बसि हाणे जंहिं झूलेलाल थींदो, जन आबादकारनि जी सर्वे थी उन्हनि खे मिलंदो, ॿियनि खे जेको आहे कोशिशि करे गवर्नमेंट फैसिलिटेट कंदी कंहिं न कंहिं तरीक़े सां, पर सर्वे जो कमु तमामु ॾुखियो आहे। ज़बरदस्त यूरिया या तव्हांजे कमेंट मथे हली वियो, क्लियर आहे। अब्दुल ख़ालिक बुरड़ो, सर तव्हांजी वॾी महिरबानी। इरफान अली जी सर आवाज़ सही आहे, थैंक यू। शाहिद रिंद ओके लिखियो आहे। रिहान शाह अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। शाहिद रिंद ज़बरदस्त यूरिया गंदम के लिए ठीक है। जी जी बिल्कुलु, ज़बरदस्त यूरिया में 1% जेको आहे ज़िंक कोटेड हूंदो आहे, उन में ज़िंक हूंदो आहे, उहो बहितरीनु आहे। पर कोशिशि कंदा कयो ज़िंक जेको आहे मिक़दार उनजी मुनासिबु ॾियो। 33% ज़िंक तव्हांखे जेको आहे मिलंदी 4 किलो 6 किलो 8 किलो 10 किलो एकड़ जे हिसाब सां पैकिंग तव्हांखे कहिड़ी बि मिले थी उहा तव्हां वठो, ऐं ज़िंक उन हिसाब सां मुनासिबु ॾियो। ज़िंक ज़बरदस्त यूरिया में घटि आहे तमामु। तलको लखी गुलाम अली शाह जो आबादगार हारी असां बि आसन में रुली वियासीं। बसदा नसीब जे बसदा कंहिंजे नसीब सां रीस कोन्हे, असां त अञा DAP जे पैसनि जे आसन में आहियूं। महरम अली चए थो त ॾाढो माना हिकिड़ो परेशानी वारी हालत में आहिनि। आबादगार दोस्तो महिरबानी करे पोस्ट खे शेयर कंदो, तव्हांजी सभिनी वॾी महिरबानी थींदी, ऐं असांखे थोरी सपोर्ट कंदो। जेकॾहिं स्टार जे हवाले सां कंहिं आबादगार वटि आहिनि त थोरो असांखे इन शइ जी सपोर्ट कंदा कयो। असां तव्हांखे टाइम ॾींदा आहियूं न, त जेकॾहिं तव्हांजे वस में जेका सपोर्ट आहे कोशिशि करे असांखे उहो ॾियण जी महिरबानी कंदा कयो। सो महरम अली भाउ, बिल्कुलु इन्हनि शयुनि जो असांखे अहसासु आहे। काफ़ी आबादगारनि जिन खे DAP न मिलियो आहे, जिन जा फार्म रिजेक्ट थिया आहिनि, जिन जा मतिलबु पेंडिंग में पिया आहिनि, जिन खे अञा इंफॉर्मेशन कोन थी मिले, जेके रहिजी विया आहिनि इन प्रोग्राम में, उन्हनि खे इंफॉर्मेशन पहिरियां कोन मिली। सो इहे असांजा वॾा मसइला आहिनि, इन्हनि ते जेको आहे काफ़ी डिस्कशन थियो आहे। ऐं मैसेज खुलनि कोन पिया न, जिन वटि मैसेज अचे पियो उन्हनि जो छा थींदो। अच्छा, इहो सर अशरफ अली खोसो साहिबु, असल में छा आहे जो जेको इहो कोड आहे न SWGP या 2025 जेको लिखियलु आहे, इहो कोड फेक आहे। इहो माना आबादगारनि जी जेका लिस्टूं हूंदियूं आहिनि, आबादगारनि जी जेका इंफॉर्मेशन आहे न, उहा हूंदी आहे रेप्लिकेटेड फाइल हूंदा आहिनि, उहा घणनि माण्हुनि ॾे वेंदी आहे, कंहिंजे व्हाट्सअप जे ज़रिए ईमेल जे ज़रिए वेंदी आहे, पोइ उहा इंफॉर्मेशन हैकर्स चुराए वठंदा आहिनि न। पोइ इहो मैसेज माना थर्ड पार्टी हैक करे आबादगारनि खे हरू भरू इहो हिकिड़ो ग़लति मैसेज कयो वियो आहे। साईं मूं वटि HBL अकाउंट खोलायो, 10 ॾींहं थिया आहिनि, पैसा न आहिनि आया। कारी मोहम्मद शहज़ाद साहिबु, मसइलो इहो आहे त हज़ारे आबादगारनि ॾे पैसा कोन आया आहिनि। जेकॾहिं पाण एक्चुअल ॻाल्हि कयूं त केतिरनि आबादगारनि ॾे पैसा आहिनि, त एक्चुअल में ईअं सम्झो त मां सम्झां थो पूरी सिंध में 4,20,000 या 4 लाख खां मथे जेके आबादगार उन्हनि में माना ईअं सम्झो 30,000 आबादगारनि ॾे बि प्रॉपर तरीक़े सां पेमेंट कोन आई हूंदी। सो इहे वॾा मसइला आहिनि, मथे मसइला हलनि पिया, मथे मतिलबु इश्यूज़ हलनि पिया। पोइ फिनांस डिपार्टमेंट ऐं सिंध गवर्नमेंट नथा ठहनि, सिंध गवर्नमेंट जो फिनांस डिपार्टमेंट या मिनिस्ट्री कोन थी ठहे, या सिंध बैंक सां कोन था ठहनि, या एग्रीकल्चर जी इंफॉर्मेशन सही कोन्हे, का वॾी हिकिड़ी करप्शन थी आहे न। सो वॾा इशू आहिनि। बहरहाल जिन वटि मैसेज अचे पियो उनजो छा थींदो, अशरफ खे जवाबु ॾिनोसीं। अनवर अली बिरोही, अनवर साईं वॾी महिरबानी तव्हांजी। मोहब अली महर ओके। अच्छा, अब्दुल ख़ालिक चए थो यूरिया। अज़ान अरबाब अस्सलाम वालेकुम। नेक्स्ट कौन सी सब्सिडी है गवर्नमेंट की तरफ से? फ़िलहाल हिकिड़ी अॼु मुंहिंजे अरबाब अज़ान अरबाब साईं, अॼु हिकिड़ी मुंहिंजी पोस्ट आई आहे साम्हूं, मां हुन ते थोरो वर्कआउट कयां, ॾिसां छा आहे पोज़ीशन उन जी। उहा सब्सिडी कोन्हे को, उहो हिकिड़ो रिसर्च बिट प्रोसेस आहे,
या प्रोजेक्ट आहे उन जो आबादगरनि खे फ़ाइदो थी सघे थो। मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला इंफॉर्म कंदुसि। अली भली कण सहायता प्रोग्राम तव्हां DAP ख़रीद करण लाइ तव्हां ॾे 2,10,000 या रक़म मुंतक़िल थी आहे। सर इहो तव्हांजो मैसेज मां पढ़ंदुसि। अली बलोची साहिबु मैसेज तव्हांजो वॾो आहे, सो कोड ॿुधाईंदो त महिरबानी थींदी। ज़ुल्फ़कार साहिबानी सर मुंहिंजा 16 एकड़ लिखियल हो, मूंखे सिर्फ़ु 1 लाख मैसेज आयो आहे, बक़ाया पैसा मिलंदा या न? साईं ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे 1 लाख मिले त ॿिया गनीमत आहे। पैसा जीअं अची वञनि त कोशिशि करे पैसा इहे कढाइजो। गवर्नमेंट जे तरफ़ां का बि अहिड़ी पॉलिसी कोन आई आहे त छा थींदो, गवर्नमेंट तरफ़ां बयान ई कोन थो अचे। जीअं गवर्नमेंट तरफ़ां बयान ईंदो त इहा वाज़े पॉलिसी तव्हांखे ॿुधाईंदासीं। सज्जाद हुसैन पावर अदा जो नेट की वजह से फॉर्म वेरीफाइड नहीं हुआ, उसका क्या होगा? ॾिसो, ईअं न हुअणु घुरिजे। जेकॾहिं इंटरनेट हिकिड़े शहर में कोन्हे का, हिकिड़े ॻोठ में कोन्हे का, त इहो हिकिड़ो मसइलो थी सघे थो, पर इंटरनेट जा इशूज़ न हुअणु घुरिजनि। जेकॾहिं एग्रीकल्चर जी ऑफिस में न आहे त हुननि खे फैसिलिटेट करिणो आहे। 55 अरब रुपए जो प्रोजेक्ट आहे, तव्हां 2 महीननि जे लाइ PTCL जी इंटरनेट बि नथा आणे सघो। इहो हिकिड़ो बकवास आहे, सॉफ्टवेयरनि जो कमु कोन थो करे, इहा ग़लति ॻाल्हि आहे। ईअं न चवणु घुरिजे। इंटरनेट जो मसइलो नथो थी सघे। मां जेकॾहिं चवां इंटरनेट जो मसइलो आहे त थी सघे थो, मसइलो थी सघे थो, पर जेकॾहिं मूं वटि वसाइल हूंदा त मूंखे तव्हांजे साम्हूं लाइव अचिणो आहे, पंहिंजी कमिटमेंट ते बीहणो आहे, त मां कोशिशि कंदुसि जेको आहे इंटरनेट जो मसइलो कंहिं न कंहिं सूरत सां हल कंदुसि। असां बि आसन में रुली वियासीं मानम साईं। न न, अलाए कोन रुलाईंदो, रुगो गवर्नमेंट जे आसन ते नाहे रहणो, पंहिंजी हिमत करणी आहे, पंहिंजी महिनत करणी आहे। इहा मायूसी वारी ॻाल्हि न कयो, हिमत वारा आबादकार थियो। यूरिया की किस्त कब आएगी? अच्छा, यूरिया जी किस्त साईं इहो सर्वे हले पई थी। इंशाअल्लाह ताला कोशिशि इहा आहे त जेको आहे इन हफ़्ते अॻिए हफ़्ते अची वञे। हा, अली बलोची जे तरफ़ां इहो साईं, इहो मैसेज फेक आहे। अली बलोची साहिबु DAP ऐं ॿिज जा पैसा न आहिनि आया। साईं DAP ॿिज जो पैसा हुया कोन, DAP जा पैसा तव्हांजे न आहिनि आया। जेका तव्हांजो माजिद अली नुहानी तव्हांजो जेकॾहिं सर इहो आहे फार्म वेरीफाई आहे, गवर्नमेंट चाहियो त तव्हांखे इंशाअल्लाह ताला पैसा मिलंदा। थैंक यू अदा साईं, मौला ख़ुशि रखे आपको। थैंक यू सर। अज़ान अरबाब, तव्हांजो सुवालु तमामु बहितरीनु हुयो, ऐं कोशिशि कयो महिरबानी करे जेको आहे हिन लाइव खे शेयर कयो त आबादगारनि जा असां सुवाल ॾिसूं। आबादगारनि जा काफ़ी मैसेज आया आहिनि। तव्हां हिन खे शेयर कंदो, तव्हांजे ई असांजे ई आबादगार दोस्तनि जो जेको आहे फ़ाइदो थींदो। इहा तव्हां महिरबानी कयो। सर DAP के पैसे मिले हैं या यूरिया के पैसे मिलेंगे? जी जी अनवर अली बिरोही साहब, बिल्कुलु मिलेंगे। एक्चुअली छा आहे जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे न। असां जॾहिं कंहिं प्रोजेक्ट में मां कमु कंदो सीमेंट इंटरनेशनल में, उन में छा हूंदो त असांखे पहिरियां हिकिड़ी टेक्निकल रिपोर्ट जमा कराइणी हूंदी हुई। त असां पंहिंजो जेको आहे कणिक जो फ़सुलु या जेका असांखे ट्रायल मिलियो आहे, कॾहिं पोखियो आहे, उनखे छा ॾिनो आहे, हींअर छा पोज़ीशन आहे, कहिड़ा पैरामीटर वरिता आहिनि, कोन वरिता आहिनि, उन खां पोइ टेक्निकल रिपोर्ट जमा कराईंदासीं। पोइ उन टाइम ते जेके असांजा पैसा ख़र्च थिया, फिनेंशियल रिपोर्ट न, उहा फिनेंशियल रिपोर्ट जमा कराईंदासीं। ॿियो असांखे बजट या पैसा ॿियो अॻिते कमु कंदा हुआसीं। सो बिल्कुलु मिलंदा। जीअं गवर्नमेंट मतिलबु टेक्निकल रिपोर्टूं या फिनेंशियल रिपोर्टूं जमा कराईंदी, पेमेंट जो अप्रूवल ईंदो मिनिस्टर खां, त इंशाअल्लाह ताला पेमेंट मिलंदी। हा, अली बलोची बिल्कुलु इहो फेक आहे न, इहो गवर्नमेंट जी तरफ़ां या कोन्हे को। इमरान अली बलोच इमरान अदा हारी कार्ड जी ख़बर कीअं पवे, आयो आहे या न? हारी कार्ड जो इमरान भाउ तव्हांखे मैसेज ईंदो माना गवर्नमेंट जे तरफ़ां 9987 तां। उन खां पोइ जेको आहे तव्हांजो जॾहिं कार्ड बैंक में ईंदो, मैसेज अचे त तव्हां कोशिशि करे बैंक विज़िट कयो। ठीकु आहे, बैंक विज़िट कंदो। बैंक विज़िट करण खां पोइ तव्हां जेको आहे उते तव्हां ॾिसंदो त तव्हां ॾे हारी कार्ड आयो हूंदो त हू तव्हांखे ॾींदा। जेकर न आयो हूंदो त वरी जॾहिं बैंक में तव्हांजो कार्ड ईंदो त इंशाअल्लाह ताला हू तव्हांखे बैंक वारा पाण फ़ोन कंदा। इन में परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे को। बाक़ी इहो आहे, काफ़ी आबादगारनि ॾे मैसेज कोन आया, छो जो आबादगारनि जी पंहिंजूं कुझु ग़लतियूं हुयूं। CNIC ग़लति ॾिनऊं, मोबाइल नंबर ग़लति ॾिनो, इंफॉर्मेशन ग़लति ॾिनो, उनजे करे हारी कार्ड बि ग़लति आया, मैसेज वग़ैरह कोन आया। पर जॾहिं हू बैंक में विया त उन्हनि जो CNIC जंहिंजो सही हुयो, उन्हनि खे माना हारी कार्ड वग़ैरह मिलिया आहिनि। ठीकु आहे, माना ईअं आहे जो कुझु इशूज़ आबादगारनि जी बि तरफ़ां आहिनि। मोहम्मद जुमन चांडियो, जुमन साहिबु तव्हांजो मैसेज असांखे कोन मिलिया आहिनि। फार्म बि वेरीफाई थी वियो आहे। तव्हांजो फार्म वेरीफाई आहे त इंशाअल्लाह ताला तव्हांखे पेमेंट मिलंदी। मुख़्तियार कार खां पुछा कयो त वेरीफाई आहे या कोन्हे। उहो तव्हांखे जेकॾहिं चवे थो आहे त उन खां को सबूत वठो। ऐं अदा हारी कार्ड वेरीफाई थी वियो आहे।
बट पेंडिंग आहे अञा। अच्छा, वेरीफाई थी वियो आहे, पेंडिंग आहे, मूंखे सम्झ में कोन आयो, या पेमेंट पेंडिंग में आहे, इहो थोरो सम्झाइजो मूंखे। हाजी अली हसन, हाजी साहब तव्हांजी वॾी महिरबानी था, मूंखे DAP जा पैसा मिलिया आहिनि पर कार्ड कोन मिलियो आहे, पैसा अकाउंट में अची विया आहिनि, ऐं ॿियो अर्ज़ु त यूरिया लाइ छा करिणो पवंदो? साईं हाजी साहब, तव्हांजो जेको आहे हारी कार्ड जे लाइ जेकॾहिं फार्म वेरीफाई हूंदो, तव्हांखे मैसेज ईंदो, मैसेज अचण खां पोइ ज़ुल्फ़कार बिरोही, यार थैंक यू, ज़ुल्फ़कार बिरोही जेको आहे न, मुंहिंजे ख्याल में स्टेटस खे लाइक कयो आहे ज़ुल्फ़कार। अच्छा अच्छा अच्छा, हिते ॿाहिरि बीहंदा आहियूं, असांखे ॾाढो हिकिड़ो ख़ौफ़ थींदो आहे हिन वॾी माखी जो। अलाह पाक सभिनी खे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे। हाजी साहब, तव्हांजे मैसेज जो जवाबु ॾियूं था। तव्हां ॾे हारी कार्ड जो सॉरी पढ़ी वठां भला। DAP जा पैसा मिलिया आहिनि पर कार्ड कोन मिलियो आहे, पैसा अकाउंट में अची विया आहिनि, ऐं ॿियो अर्ज़ु यूरिया लाइ छा करिणो पवंदो? कार्ड जे लाइ तव्हांखे मैसेज ईंदो, मैसेज अचण खां पोइ तव्हां बैंक विज़िट कंदो। जेकॾहिं मैसेज न आयो आहे त हिकिड़ो दफ़ो बैंक विज़िट करे ॾिसो, सहूलियत हुजे त बैंक विज़िट करे ॾिसो। हरू भरू बैंक हाजी साहब न आहे वञिणो। यूरिया जे लाइ जेका तव्हां DAP जी रसीद ॾिनी आहे, ठीकु आहे, रसीद तव्हांखे मिली आहे, उहे तव्हांजे एग्रीकल्चर एक्सटेंशन डिपार्टमेंट वारा ईंदा, तव्हांजी ॿनी तां तव्हांजी कणक खे सर्वे कंदा। जेकॾहिं एक्चुअल तव्हांजी कणक लॻल आहे त हू तव्हां खां मतिलबु उते ई कोऑर्डिनेट आहिनि, उते ई मतिलबु लोकेशन तां तव्हांजो जेको फार्म ऐं DAP जी सॉरी जेको आहे रसीद उहा मथे अपलोड कंदा, ऑनलाइन अपलोड कंदा, पोइ तव्हांखे इनशा ताला यूरिया जा पैसा मिलंदा। यार कोशिशि कयो आहे बदगर दोस्तो, कूड़ न ॻाल्हायो। DAP जी रसीद आहे न आहे, कणक लॻाई आहे कोन लॻाई आहे, इहो पंहिंजे नसलनि जो पंहिंजे बच्चनि जो सुवालु आहे। पंहिंजी कणक आहे, पंहिंजे बच्चा खाईंदा, कूड़ न ॻाल्हायो। DAP जेतिरे में मिलियो आहे ओतिरे में लिखायो। जेतिरा एकड़ पोखिया अथव, गवर्नमेंट पैसा ॾिना आहिनि न, चयो साईं असांखे 20 एकड़ जा पैसा मिलिया आहिनि, पर उन टाइम ते असां कोन पोखे सघियासीं, हुनखे ॿुधायोसीं कोन ॾिना आहिनि, ठीकु आहे, को मसइलो कोन्हे को, छा थींदो कूड़ हणी यार, गवर्नमेंट ॾिना आहिनि, गवर्नमेंट भले असांखां वापसि वठे। कणक कोन लॻाई आहे, उन टाइम ते गवर्नमेंट टाइमली पैसा ॾिए हा त असां कणक लॻायूं आहे। साईं हारी कार्ड में ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? हा, हारी कार्ड जूं मोहम्मद हसन शर, तव्हांजो साईं बहितरीनु सुवालु आहे। हारी कार्ड जूं तमामु घणियूं शर साहब सहूलियतूं आहिनि। अॻिते गवर्नमेंट जी जेका सब्सिडी ईंदी उहा पाण खे हारी कार्ड जे ज़रिए मिलंदी। मिसाल, का मशीनरी ते सब्सिडी अचे थी, का भाण ते सब्सिडी अचे थी, का ॿिज ते सब्सिडी अचे थी, का ख़ुदा न ख़ासा डिज़ास्टर अची वञे थो, या का ट्रेनिंग आहे, या को तरीक़ेकार आहे, का रिसर्च आहे, उहा तव्हांखे जेकॾहिं पैसा मिलणा हूंदा त इन हारी कार्ड जे ज़रिए सिंध गवर्नमेंट पाण खे ॾेई सघे थी। रियान शाह, हारी कार्ड, अच्छा मैसेज ॾाढा अची विया। ओ मुबारक साईं, थैंक यू। बहरहाल ही स्टार असांखे न खपनि स्टार, उहो वॾा कम वारा स्टार आहिनि। थैंक यू सो मच, बहरहाल तव्हांजी वॾी महिरबानी। सर असां BL कनेक्ट अकाउंट ठारायो, 50,000 मिलिया, बकाया कोन मिलिया, मालूमात जो अब्दुल ख़ालिद। अच्छा साईं, इहो तव्हांखे 1,50,000 मिलिया आहिनि, इहा बि ख़ुशनसीबी आहे। राइट बट 100%। मीर मुबारक बुक, एजाज़ अली। ख़ालिद साहब, तव्हांजो सुवालु मूंखे सर असांखे BL कनेक्ट थोरो सुवालु सही करे लिखो महिरबानी करे। सर हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हां थोरो जेकॾहिं शेयर कंदा वेंदो त महिरबानी थींदो। मां कोशिशि कयां थो जेको आहिनि 2-3 मिंट अञा लाइव अचां थो। काफ़ी आबाद जा सुवाल आहिनि, पर हाणे इंटरनेट जे करे जेको आहे ज़ोएब जो को सुवालु आहे, दादा मुंहिंजा पैसा अची विया आहिनि पर 5 ॾींहं खां निकिरनि कान पिया, लिंक डाउन आहे। अच्छा अच्छा अच्छा, इहो लिंक सर्वर ई ज़ुल्फ़कार चानियो आई थिंक लिंक डाउन जे करे बिल्कुलु इहो थी सघे थो इशू, पर हिन में परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे को। तव्हांजे हारी कार्ड में तव्हांजे अकाउंट में पैसा आहिनि, इहे जल्दी वापसि कोन थींदा, इहे तव्हांजा ई पैसा आहिनि। ईज़ी पैसा जो अकाउंट ॾिनल हुयो। सर ईज़ी पैसा जो अकाउंट जो को मसइलो कोन्हे को। गवर्नमेंट खे जेकॾहिं फैसिलिटेट करिणो हूंदो, सभु अकाउंट इंटर कनेक्टेड हूंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां मिसाल ॾियो था, तव्हां मिसाल मां जेकॾहिं को फ्रॉड कयां थो न, त हिकिड़ो मुंहिंजो चेक बुक जंहिं बैंक में हूंदो उहो ॾींदो, उन माना मथे वेंदो, सभिनी बैंकनि में हलियो वेंदो, मुंहिंजी इंफॉर्मेशन वेंदी त बाबा जेको आहे इन माण्हू सां का बि मतिलबु हिन जे अकाउंट में पैसा अचनि बि न, हिन जे अकाउंट में पैसा निकिरनि बि न, ऑटोमेटिक थी वेंदो। इंटर कनेक्टेड आहिनि। ईज़ी पैसा बि बैंकिंग सिस्टम आहे, इन में गवर्नमेंट परेशान न करे आबाद करण खे बहितर आहे। ओहो
मैसेज खुलनि पियो। अस्सलाम वालेकुम भेरिया रोड शकील विस्तरो वियो। शकील वाह थैंक यू। वालेकुम अस्सलाम साईं ज़बरदस्त ख़ुशि हुजो। बिलावल भुट्टो बिलावल ही ॾाढो हिकिड़ो कोऑपरेटिव माण्हू आहे मुमताज़ जुने जो। बिलावल तमामु घणा सुवाल कंदो आहे ऐं ॾाढा सुठा सुवाल कंदो आहे। ऐं हमारे ना पैसे आए ना हारी कार्ड आहिनि। मुमताज़ साहब इंशाल्लाह तव्हांजा फार्म वेरीफाई ईंदा हूंदा त इंशाल्लाह थी वेंदा। मोहम्मद साले ताईं अस्सलाम वालेकुम। अब्दुल जब्बार मोहम्मद साले ताईं सिंजोरो मियाँ साहिब अजू पैसा न आहिनि आया। अच्छा अच्छा सर इहो पंहिंजे एग्रीकल्चर ऑफिसर सां मिलो तहीम साहब थोरो ॾिसो उन छा आहे महिरबानी साईं उन सां मिलो। हू त वॾी दावा था कनि त असां आबादकारनि खे जेको आहे हर शइ सहूलियत ॾिनी आहे। सो ख़बर न आहे छा मसइलो आहे। हिननि त आबादकारनि खे परेशान करे छॾियो आहे। आबादकार दोस्तो कणिक जो फ़सुलु आहे। हाणे थोरो ॿी पाण सिस्टम ते ॻाल्हायूं था। कणिक जे फ़सुल ते महिनत कयो जेकॾहिं इनपुट्स वग़ैरह तव्हां ॾिना आहिनि। ॾिसो हींअर छा पोज़ीशन आहे। गंदगाज दवा जो स्प्रे करायो कोई सुठी रेपुटेड कंपनी जो प्रोडक्ट जो नालो असां तव्हांखे कोन ॿुधाईंदासीं। कंपनी जो नालो तव्हांखे कोन ॿुधाईंदासीं। पर जेकॾहिं सन्हे पन वारा ऐं वेकिरे पन वारा गंदगा हुजनि त उन्हनि खे स्प्रे करायो ऐं कोशिशि कंदा कयो आबादगार कणिक जे फ़सुल ते घटि ज़हर इस्तेमालु कंदा कयो। इहे कणिक जो फ़सुलु असां अनाज खाईंदा आहियूं ऐं ज़हर जो असरु वञी उन अनाज ते थींदो आहे। ऐं जेको ज़हर असां खाईंदा आहियूं उहे असांजा बचा खाईंदा आहिनि। जेकॾहिं का औरत उमेद सां आहे उन ॿारु जेको थियण वारो ॿारु आहे उन ते बि उन ज़हर जो असरु थींदो आहे। सो इहा ॻाल्हि जो ख़्यालु कंदा कयो। पोस्ट खे शेयर कंदो तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। बाक़ी तव्हांखे ख़बर हूंदी त वेटनरी जा जेके डॉक्टर हूंदा आहिनि पंहिंजे माल जा डॉक्टर जेके हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि त माल खे ककड़नि जी खड़ न खारायो। उन में छा थींदो आहे ककड़नि जी खड़ खाराइण सां छा थींदो आहे जो ककड़नि ते असां वणनि ते वधि में वधि ज़हर इस्तेमालु कंदा आहियूं न उहे ज़हर जेको आहे उन्हनि ककड़नि ते वॾो असरु कंदा आहिनि। कपह निकिरी वेंदी आहे काठियूं पन पाड़ूं वग़ैरह निकिरी वेंदियूं आहिनि। उहे ककड़ा असांजे इस्तेमालु हूंदा आहिनि। ककड़नि मां आयल बि निकिरंदो आहे ककड़नि मां खड़ बि निकिरंदी आहे। उहा खड़ जॾहिं असां माल खे खाराईंदा आहियूं उहो माल जे फिफड़नि जी में बीमारी कंदी आहे। सो कोशिशि कंदा कयो ज़हर जेको आहे तमामु घटि इस्तेमालु कंदा कयो। इहे ज़हर असांजे इंसाननि असां जानवरनि ऐं असांजे ॿूटनि जे लाइ तमामु घणा असांजे माहौल जे लाइ तमामु घणा नुक़सानकार आहिनि। सो बकाया ख़ालिद शोरो 50,000 बकाया साईं थी उमेद आहे थी वेंदा तव्हांजा इहे ईंदा। पर हाणे गवर्नमेंट जेके रहियल आहिनि उन्हनि खे त पहिरियां ॾे तव्हांखे कुझु त मिलिया आहिनि इनशा ताला उहे मिली वेंदा। आगाह कजो सवाइ सिंध बैंक जे ॿियनि बैंकनि जी लिंक डाउन आहे उन करे सिर्फ़ु सिंध बैंक जे ई विज़िट करणु घुरिजे। हा मोहम्मद हसन शाह साहिबु ॾाढो हिकिड़ो बहितरीनु ऐं हिकिड़ो ख़ैरख़्वाह इंसानु आहे। चए थो त दोस्तनि खे आगाह कजो सवाइ सिंध बैंक जे ॿियनि बैंकनि जी लिंक डाउन आहे। असां पहिरियां हिकिड़ी पोस्ट रखी उहा पोस्ट त ॾाढी वायरल थी पर मक़सदु उन ते हिकिड़ा आबादकार चवनि त साईं असां हारी कार्ड कढी आया आहियूं तव्हां कूड़ था हणो तव्हां बकवास था कयो अलाए छा मां छा पिया ॻाल्हाइनि। अड़े बाबा तव्हां सही नमूने सां संजीदा नमूने सां कमेंट त लिखो असां जेको आहे ॾिसूं त सही न। बहरहाल मर्ज़ी यार कंहिंजी। फ़क़ीर मोहम्मद रहीम मोटो असां फारम 6/2025 ते जमा थियो। ऑफिसर उनखे 9/11/2025 ते अपलोड न थियो। फ़क़ीर मोहम्मद रहीम मोटो तव्हांजो सुवाल मूंखे सम्झ में कोन आयो आहे। पोइ मां तव्हांजे सुवाल जो इनशाला कमेंट में जवाबु ॾींदुसि। अदा साईं फार्म भरायो हो पर मैसेज कान आयो। सर मैसेज तव्हांजो इनशाला ताला तव्हां ॾे अची वेंदो। सैयद धणी बच अदा किसान कार्ड लाइ एग्रीकल्चर ऑफिस में दरख़्वास्त ॾिनी आहे ऐं बाण जो फार्म कोन भरायो आहे छा बाण उन कार्ड में मिली सघंदो। सब्सिडी जो जेकॾहिं तव्हां फार्म न आहे भराए त तव्हांखे पैसा कोन मिलंदा। आबादकार दोस्तो इनशाला ताला वरी कंहिं ॿिए वीलाग सां तव्हां सां गॾु ईंदासीं ऐं कोशिशि कयो हिन पोस्ट खे शेयर कंदो तव्हांजी वॾी महिरबानी ऐं इनशा ताला वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर कंदासीं। पोस्ट खे शेयर कंदो त काफ़ी आबादकारनि जा सुवाल आहिनि उन्हनि जा जवाब असांखे मिलंदा त इहो हिकिड़ो बहितरीनु कमु थी वेंदो। वरी इनशा ताला तव्हां सां लाइव ईंदासीं। अॼु इनशा रवानगी आहे नवाब शाह सुभाणे तव्हांजे लाइ नई जेका कणिक जी जिन्स आहे उन ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं IV3 लॻल आहे E107 नवाब शाह जे पासे लॻल आहे उन्हनि ते वीडियोस तव्हांखे लाइ ठाहींदासीं। ऐं सिर्फ़ु कोशिशि कयो असां सां हारी कार्ड सब्सिडी प्रोग्राम जे लाइ न ॻाल्हायो असां सां ज़राअत जे बारे में ॻाल्हायो तव्हांजे मसइलनि जे बारे में ॻाल्हायो त इहा पंहिंजे लाइ पाण जी हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि थींदी। ज़राअत सां मुहबत कयो ज़राअत जे ॼाण सिखण जी कोशिशि कयो जेका थोरी घणी असांखे ॼाण अलाह साईं ॾिनी आहे।
ॿी ॻाल्हि इहा आहे त इंशा ताला हींअर जेको आहे आबादगारनि खे बहितरीनु ॿिजनि ॾियण जी बि असां कोशिशि कंदासीं. टाइम तमामु घणो थी वियो आहे, सो वरी कंहिं ॿी विलाग सां तव्हां सां गॾु ईंदासीं. तव्हां सभिनी वॾी महिरबानी. साथ सलामत, सिंध सलामत, पाकिस्तान पाइंदाबाद. पंहिंजे पाकिस्तान जो, पंहिंजी सिंध जो ख़्यालु रखो ऐं महिनत कयो, ज़रात ते महिनत कयो. सिर्फ़ु और सिर्फ़ु इन सब्सिडी जे पैसनि जे करे महिनत न कयो. महिरबानी करे पंहिंजी सिंध जे लाइ महिनत कयो. इहा सिंध असांजी आहे जेका ईअं सम्झो त असांजी पहचान, असांजी जान आहे. उन जी ख़िदमत कंदासीं त इंशा ताला असांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो. सो तव्हां सां वॾी महिरबानी. थैंक यू सो मच.